बांधी लग गोठ अब्दुल करीम डाहरी में PPHI जे सहकार सां हलंदड़ बेसिक हेल्थ यूनिट जे इंचार्ज डॉक्टर जुनैद अली चांग ऐं मिडवाइफ फिरदौस जुनैद चांग मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल जी तारीख़ में पहिरियों भेरो कामयाब नॉर्मल डिलीवरियूं कयूं वियूं आहिनि ऐं इन सां गॾोगॾु माउ ऐं ॿार जी सिहत खे नज़र में रखंदे औरतुनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव ऐं ॿारनि में वक़फ़े जे लाइ खेनि समुझायो पियो वञे। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त 5 साल खां घटि उमिरि वारे ॿारनि में ग़िज़ाई खोट खे पूरो करण लाइ अस्पताल में न्यूट्रिशन जो सिस्टम बि मौजूदु आहे ऐं ग़रीब माण्हुनि खे हिन सहूलियतुनि मां फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे। जॾहिं हुन मौक़े ते ॻोठ जे मोज़िज़ एजाज़ अहमद दाहिरी ॻाल्हाईंदे चयो त बेसिक हेल्थ सेंटर में माहिर डॉक्टर ऐं स्टाफ अमलो मौजूदु आहे ऐं माण्हुनि खे घुरिजे त अस्पताल में मौजूदु सहूलियतुनि मां फ़ाइदो हासिलु कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।